शहदादकोट वेझो ॻोठ मोहम्मद यूसुफ मक्सी में प्राइमरी स्कूल बंद करे ॿिए स्कूल में ज़िम करण वारे फ़ैसिले सबबि शागिर्द सदाम सो लॻी। नाज़रीन, बिल्कुल हिन वक्त असीं शहदादकोट में मौजूद आहियूं प्राइमरी स्कूल मोहम्मद यूसुफ मक्सी में, जिते हिन स्कूल जेको 2011 खां हलंदड़ आहे ऐं 11 साल गुज़रण बावजूद हिन स्कूल के जेको आहे हलंदड़ उन स्कूल के बंद कयो वियो आहे। हितां जी इनरोलमेंट काफ़ी ताइदाद में घणी आहे। हिते ॿार होस पास जा जेके ॿार आहिनि उहे पढ़णु ईंदा आहिनि, तालीम हासिलु कंदा आहिनि। हिते असां सां गॾु ॿार ऐं उस्ताद मौजूदु आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त संदसि छा चवणु आहे। सर, इहो असांखे बि ख़बर नथो पए। असां त आयासीं, महिनत कयासीं, न स्कूल के SMC आहे न छा, स्कूल में पाणी बीठो हुयो गोॾे जहिड़ो। मां मज़दूर माण्हू हूंदे करे पंहिंजे घरां ख़र्च करे स्कूल खे हिकिड़े माना इदारो बणाइण जी कोशिशि कयो। मूं चयो जीअं आहे गंबट आहे, जीअं अदीब रिज़वी आहे, मूं बि चयो मूं बि उन्हनि वांगुरु इंसान बणण जी कोशिशि कयो। पर मूंखे बदिली कयो वियो अप्रैल 2021 खां। मुंहिंजी बायोमेट्रिक चेंज कई वई। पहिरियों मूंखे बायोमेट्रिक न पिया कनि, वरी बायोमेट्रिक चेंज कई वई। पोइ उनजे करे साल थियो आहे, हाणे मां परेशान आहियां। मुंहिंजे बायोमेट्रिक न मटण करे ऐं मुंहिंजो बायोमेट्रिक न थियण करे हिकु मज़दूर इंसान, उहो त मूं ख़्वाब ॾिठा, उहे ख़्वाब विया चकनाचूर थी। हाणे मूंखे उहो ॾिनो अज़ियत ॾिनो वञे थो त राति जो निंड बि न कर। असल ॻाल्हि इहा त हिते जेके स्कूलनि जो हलणु खुलणु बंदि करणु इहो सॼो सियासी तौर ते थिए थो। जीअं त हाणे पोयां ॿियो हिकिड़ो स्कूल आहे यूसुफ मक्सी, जेको असांखां बाद में खुलियो आहे। उनजो सेमीज़ कोड बि बाद में आहे, असांखां सीरीज़ बाद में आहे, पर उहो हले थो पियो। उनखे फ़ाल ॼाणायो अथऊं ऐं असांजो हलंदड़ कयल स्कूल जेको आहे उहो गैर फ़ाल करे बंदि करणु। असां कोडर खणी कुड़मत करे आबादी करे पेट पालियूं था। असांजा ही बचा आहिनि जेके, हिननि जो ज़िंदगी छो था तबाह कनि, हिननि जो ज़िंदगी छो था तबाह कनि। इन जे करे असां गवर्नमेंट खे अपील था कयूं, हिन स्कूल खे दुबारा बहाल करे जेके अचनि था ऑफिसर बाया अफ़सर, असां उन्हनि खे अपील था कयूं पंहिंजो महिरबानी करे अची हिन स्कूल जो विज़िट कनि। असांजे उस्तादनि खे छो गैर हाज़ुर था कनि। असांजे हिते ॿार पढ़नि था, असांजी तालीम पहिरियां ॿार असांजा स्कूल खपे। असांजा उस्ताद महिनती आहिनि माशाअल्लाह। स्कूल बंदि न कयो, मुतालबो असां इहो ई आहे। असांजो मुतालबो आहे स्कूल छो था बंदि कनि। स्कूल बंदि न कयो, असां सुठा असां पढ़ूं था हिते। असांजो स्कूल बंदि न कयो, स्कूल खे बंदि न कयो, असांजो स्कूल भलो आहे। तव्हां स्कूल जे उस्तादनि ॿारनि ऐं उन खां अलावा ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदनि जो चवणु आहे त असांजे स्कूल में सिर्फ़ु इहो ॻोठ में स्कूल ई ॾिनो वियो आहे, न असां वटि हिते पाणी जी सहूलियत आहे, न रोड जी सहूलियत आहे, न बिजली जी सहूलियत आहे। पर जेको असांजो ज़िलो कंबर शहदादकोट आहे तालीम जे हिसाब सां उअं ई पुठिते पियल आहे। पर हीउ जेको हलंदड़ स्कूल आहे 11 सालनि खां, उनखे जबरी तौर ते बंदि कयो पियो वञे। हिननि जो मुतालबो इहो आहे त असांजे स्कूल खे बहाल रखियो वञे ऐं असांजा उस्ताद महिनती आहिनि। 100 खां वधीक ॿार पढ़ंदड़ आहिनि, जंहिंजो मुस्तक़बिल तबाह कयो पियो वञे। तालीम खातो ऐं MPA हितां जा वसवारा इन्हनि शयुनि ते नज़र कनि त जीअं असांजो स्कूल ॿीहर बहाल थिए। कैमरामैन रेहान मंगणार सां गॾु सद्दाम हुसैन सोलंगी, धरती TV न्यूज़, शहदादकोट।